बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। असांजे सिंध जा अज़ीम मुहक़िक़ स्कॉलर साईं डॉक्टर नबी बख्श खान बलोच साहब सदारत में इंशाअल्लाह असां पंहिंजे प्रोग्राम जी शुरूआत कयूं था। तालका नायब नाज़िम मोहतरम ग़ुलाम हैदर मेमन साहब, मंगलाणी पब्लिक स्कूल ऐं रूपाबाई मेडिकल सेंटर जे रूरवां मोहतरम डॉक्टर मोहन लाल मंगलाणी की गुज़ारिश कंदासीं त स्टेज ते अचनि। मोहतरम साईं पेसूमल आलाणी साहब जे ख़िदमत में भी गुज़ारिश कंदासीं त उहो स्टेज ते अचे। कोहिस्तान जे समाजी ख़िदमत गुज़ार हिननि कमनि में इंतहाई दिलि सां साथ ॾींदड़ सेठ पेसूमल आलाणी साहब, असांजे कोहिस्तान जे मेडिकल शोबे में इंतहाई सीनियर असांजा डॉक्टर भवनमल तशरीफ़ फरमा थिया आहिनि। उन ते बि असांखे ख़ुशी आहे। खेनि गुज़ारिश आहे त तकलीफ़ फरमाइनि स्टेज ते अचनि। डॉक्टर भवनमल, सेठ सामनमल देवनाणी जे ख़िदमत में भी गुज़ारिश कंदासीं त हू स्टेज ते अचण जी तकलीफ़ फरमाइनि। सेठ सामनमल देवनाणी साहब। आरब खान जे यूसी नाज़िम मोहतरम अली ॾिनो पंवर साहब जे ख़िदमत में गुज़ारिश कंदासीं त हू स्टेज ते तशरीफ़ फरमा। असांजे कोहिस्तान में ॻोठ ॻोठ में वञी माण्हुनि जूं ख़िदमतूं करणु, नसीहतूं करणु, मकलीअ ते आबाद असांजे पीर साईं अली बख्श शाह साहब जे फ़र्ज़नि खे गुज़ारिश कंदासीं त उहे स्टेज ते अचनि। पीर अली बख्श शाह साहब जे फ़र्ज़नि खे